हिते अवांखे ॿुधायूं त सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार बुघियो कराची में लाॾाणो करे वियो। सहाफ़ी ज़ुल्फ़कार बुघियो दिलि जो दौरो पवण सबबि अस्पताल में दम ॾिनो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सहाफ़ीअ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। ॾुख जी हिन घड़ी में मरहूम ज़ुल्फ़कार बुघियो जे वारसनि सां गॾु आहियूं। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। सूबाई वज़ीर सईद ज़ुल्फ़कार अली शाह पारां बि सहाफ़ीअ जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो आहे। ज़ुल्फ़कार अली बुघियो जूं सहाफ़ती ख़िदमतूं हमेशा यादि रखियूं वेंदियूं। अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार बुघियो कराची में लाॾाणो करे वियो आहे। सहाफ़ी ज़ुल्फ़कार बुघियो दिलि जो दौरो पवण सबबि अस्पताल में दम ॾिनो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सहाफ़ीअ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। ॾुख जी हिन घड़ी में मरहूम ज़ुल्फ़कार बुघियो जे वारसनि सां गॾु आहियूं। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। सूबाई वज़ीर सईद ज़ुल्फ़कार अली शाह पारां बि सहाफ़ी जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो आहे। ज़ुल्फ़कार अली बुघियो जूं सहाफ़ती ख़िदमतूं हमेशा यादि रखियूं वेंदियूं। सूबाई वज़ीरनि पारां मरहूम सहाफ़ी जी मग़फ़िरत ऐं दर्जात जी बुलंदीअ लाइ दुआऊं कयूं वयूं आहिनि।